प्लाज़ा साहने बाबत कमीशन सरबराह आडो बिन गवाहुनि जा बयान कलमबंद कया विया। अखियुं ॾिठनि शाहिदनि कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल आडो पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। कमीशन शाहिदनि खे सवालनामो जमा कराइण जी हिदायत पिणु जारी कई आहे। कमीशन सरबराह जस्टिस आगा फैसल जो चवणु हो त ईंदड़ हफ़्ते ॿुधणी शेड्यूल कई वेंदी। अवांखे ख़बर ॾियूं पिया गुल प्लाज़ा साने बाबत कमीशन सरबराह आडो बिन गवाहुनि जा बयान कलमबंद कया विया आहिनि। अखियुं ॾिठनि शाहिदनि कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल आडो पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। कमीशन शाहिदनि खे सवालनामो जमा कराइण जी हिदायत पिणु जारी कई। कमीशन सरबराह जस्टिस आगा फैसल जो चवणु हो त ईंदड़ हफ़्ते ॿुधणी शेड्यूल कई वेंदी। गोल प्लाज़ा साहने बाबत कमीशन सरबराह आडो बिन गवाहुनि जा बयान कलमबंद कया विया। अखियुं ॾिठनि शाहिदनि कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल आडो पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। कमीशन शाहिदनि खे सवालनामो जमा कराइण जी हिदायत पिणु जारी कई। गुल प्लाज़ा साहने बाबत कमीशन सरबराह आडो बिन गवाहुनि जा बयान कलमबंद कया विया। अखियुं ॾिठनि शाहिदनि कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल आडो पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। कमीशन शाहिदनि खे सवालनामो जमा कराइण जी हिदायत पिणु जारी कई। कमीशन सरबराह जस्टिस आगा फैसल जो चवणु हो त ईंदड़ हफ़्ते ॿुधणी शेड्यूल कई वेंदी। गोल प्लाज़ा साहने बाबत कमीशन सरबराह आडो बिन गवाहुनि जा बयान कलमबंद कया विया। अखियुं ॾिठनि शाहिदनि कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल आडो पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। कमीशन शाहिदनि खे सवालनामो जमा कराइण जी हिदायत पिणु जारी कई। कमीशन सरबराह जस्टिस आगा फैसल जो चवणु हो त ईंदड़ हफ़्ते ॿुधणी शेड्यूल कई वेंदी। गोल प्लाज़ा साहने बाबत कमीशन सरबराह आडो बिन गवाहुनि जा बयान कलमबंद कया विया। अखियुं ॾिठनि शाहिदनि कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल आडो पंहिंजा बयान रिकॉर्ड कराया। कमीशन शाहिदनि खे सवालनामो जमा कराइण जी हिदायत पिणु जारी कई। कमीशन सरबराह जस्टिस आगा फैसल जो चवणु हो त ईंदड़ हफ़्ते ॿुधणी शेड्यूल कई वेंदी।